अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। कराची, हैदराबाद समेत ॿियनि शहरनि में करबला जे शहीदनि जो चालीहो मल्हायो पियो वञे। सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ामात कया विया आहिनि, जॾहिं त मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी आहे। करबला जे शहीदनि ऐं नवासा रसूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चहलम अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। कराची में शोहदाए करबला जे चहलम जो मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां निकिरंदो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो, खारदार इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। चहलम जे जुलूसनि रस्तनि इमाम बारगाहुनि जी सिक्योरिटी जा ख़ासि इंतज़ाम किया विया आहिनि। हैदराबाद जे इलाइक़नि कासमाबाद, नसीम नगर, चांडिया ॻोठ, वहदत कॉलोनी, वाढनि जो पिड़ ऐं टंडो आगा समेत केतिरनि ई इलाइक़नि मां 200 खां वधीक प्यादल काफ़िला कदमगाह मौला अली तरफ़ रवां दवा आहिनि। जामशोरो, मटियारी, कोठड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि मां पिणु प्यादल काफ़िला कदमगाह मौला अली पहुची रहिया आहिनि, जॾहिं त मीरपुर ख़ासि, टंडो लहिया, टंडो मोहम्मद खान, टंडो ॼाम, मटियारी, हाला, उमरकोट, दिघड़ी, नवकोट, ठट्टो, बदीन, सीराणी, सांघड़, टंडो आदम, रुकन बुर्ड़ा, ॼाम साहब, पंगरियो ऐं ॿियनि शहरनि मां पिणु मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। दादू, लाड़काणो, कंबर, शहदाद कोट, सखर, रोहिड़ी, नौशरो फेरोज़, हालाणी, दरिया खान मरी, कंडियारो, ठारू शाह, खैरपुर, गंबट, शाहजी मशीन, जैकमाबाद, शिकारपुर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में ग़मे हुसैन में मातम ऐं सीना ज़नी कई पई वञे।